जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं गंबट खां। शबीर अहमद जुणेजो जी। गंबट डिग्री साइंस कॉलेज गंबट जे माज़ूर मुलाज़िम जो पंहिंजे ई स्टाफ मुलाज़िमनि जी ज़्यादतियुनि ऐं केतिरे ई सालनि खां अपग्रेशन न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। साइंस डिग्री कॉलेज गंबट जे माज़ूर मुलाज़िम मोहम्मद असलम जतोई जो पंहिंजे ई स्टाफ जे माण्हुनि जे ज़्यादतियुनि ऐं केतिरनि ई सालनि खां अपग्रेशन न थियण ख़िलाफ़ ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते माज़ूर सरकारी मुलाज़िम मोहम्मद असलम जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजे ई स्टाफ जा मुलाज़िम मूं माज़ूर सां वेसाह घातियूं करे रहिया आहिनि। हुन चयो त मूं खां जूनियर स्टाफ जे मुलाज़िमनि खे तरक़ी ॾेई प्रोमोशन ॾिनो वियो आहे। हुन चयो त मां मिसकिन माज़ूर मुलाज़िम आहियां। हिन महांगाई जे दौर में मुंहिंजे घर जो चरखो मुश्किल सां थो हले त मां बाला ऑफिसरनि खे प्रोमोशन लाइ रिश्वत किथां ॾियां। हुन वधीक चयो त मां एजुकेशन खाते जे आला अमलदारनि ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो थो कयां त मूंसां नाइंसाफ़ियूं कंदड़ स्टाफ जे मुलाज़िमनि खे कानून जे कटड़े में आणे सज़ा ॾेई करे मूं माज़ूर खे प्रोमोशन ॾेई मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुसलसल मुंहिंजा मुलाज़िम धारो हणी रहिया आहिनि जेके चाहिनि था त मैट्रिक पास वारनि जो प्रमोशन कया वञनि ऐं मास्टर ऐं ग्रेजुएट पास उते ई पटियाला हुजनि। ऐं मुसलसल 15 साल नौकरी कई आहे पर गुरबत जे करे साॼे ग्रेड में आहियां। मुंहिंजी गवर्नमेंट ऑफ सिंध खां गुज़ारिश आहे